मदीने वारे साईं फरमायो अल हया वल ईमान कुरिना जमिया। हया ऐं ईमान ये ॿई गॾु रहंदा आहिनि। इदा रुफिया अहदुहुमा रुफिया अल आखिर। हिकिड़ी शइ खजी वेंदी त ॿी शइ पाणे ॼणे खजी वेंदी। जेकॾहिं जंहिं दिल में हया हूंदो उन दिल में ईमान हूंदो, जंहिं दिल में ईमान हूंदो उन दिल में हया हूंदो। जेकॾहिं खुदा न खास्ता अल्लाह न करे ईअं जे कंहिंजी दिल मां हया खजी वियो त पोइ समझो त इन जी दिल मां ईमान निकिरी। पर जे कंहिंजी दिल मां ईमान निकिरी वियो त पक ॼाणो त इन जे अंदर मुंहिंजा हया बि निकिरी वियो। जंहिंमें हया नाहे न, बांझ नाहे, हया नाहे, समझो त इन जे अंदर में ईमान नाहे। न नंढे जो हया, न वॾे जो हया, न ख़ुदा खां हया थो करे, न ओड़े पाड़े जो हया थो करे, समझो त इन जे अंदर मां ईमान निकिरी वियो आहे। इहो बेहया माण्हू बेईमान माण्हू आहे।